नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी से क्वेश्चन पूछना है। हाँ। तो दुनिया में मनुष्य जीवन की उत्पत्ति की थी, जगत जा माता पिता केर है? हाँ, ॾिसो जगत जे रचयिता त पाण खे पतो आहे निराकार परमात्मा आहे, लेकिन वो त निराकार आहे न। हाणे वो मनुष्य तन जी कीअं उत्पत्ति कंदो? त परमात्मा जॾहिं हिन सृष्टि ते आया त जीअं तन में आया न परमात्मा, त परमात्मा चई हाणे मां हिन तन में आयो आहियां त तूं मुंहिंजी स्त्री थी वई आहे ऐं मां पुरुष। त परमपिता परमात्मा पंहिंजो पीउ थी वियो ऐं ब्रह्मा पंहिंजी माउ थी वई। त हुन द्वारा परमात्मा जंहिंखे बि पंहिंजो परिचय ॾिनई, सृष्टि चक्र जो परिचय ॾिनई, त उहे सभु हुननि जा ॿार थी विया। भई जंहिंखे ॾिनई ऐं जंहिं सम्झी करे मञी करे हलनि पिया। जीअं ॿार पैदा थींदो आहे त माउ पीउ ॿुधाईंदा अथसि न पंहिंजे ॿार खे कि मां तुंहिंजो पीउ आहियां ऐं हीअ तुंहिंजी माउ थी। तॾहिं खां ॿार पंहिंजे माउ पीउ खे मम्मी पापा चई करे पोइ हलंदो आहे। त इहे जॾहिं परमात्मा भाउ ब्रह्मा तन में आयो ऐं उहो ॿुधाए पोइ कि मां तुंहिंजो पीउ आहियां, तव्हां आत्मा आहियो, मां हाणे ब्रह्मा तन में अची करे तव्हां सां मिलण आयो आहियां। त जेकी आत्मायूं पहचाननि पियूं, सम्झनि पियूं, मञनि पियूं, त उहे सभु परमात्मा सां गॾु रहण लॻी। रहण मतिलब पंहिंजे उन्हनि जी बुद्धि में थी वियो, मन में थी वियो कि मुंहिंजो पीउ इहो आहे, मुंहिंजी मां इहा आहे ऐं मां आत्मा आहियां, मां रहण वारो परम धाम जो आहियां। पूरो जेको बि परमात्मा सम्झानी ॾे पियो वो हुन अनुसार ई हले पियो, भल रहे पियो पंहिंजे घर में। छो जी कलयुगी दुनिया जी अगरि कंहिंजी गृहस्थी वसियल हुजे, हिकदमि सां परमात्मा अची करे ज्ञान ॾे त उहो गृहस्थी जी पालना केरु कंदो? त परमात्मा चई भले तव्हां पंहिंजी गृहस्थी संभालो, लेकिन हाणे तव्हांखे अगरि निश्चय थी वियो अथव त बुद्धि में इहे रखिजो कि मां केरु आहियां, मुंहिंजो पीउ केरु आहे, ही सृष्टि जो चक्कर कीअं घुमंदो आहे ऐं हाणे मां काथे वञण वारो। त इहो जेको ज्ञान परमात्मा ॾे पियो न, त इनमें सभिनि खां पहिरियों सम्झण वारो हुयो ब्रह्मा। अच्छा। ऐं हुन खां पोइ सरस्वती। अच्छा। ब्रह्मा सरस्वती जो ॻाल्हि आहे न, लेकिन ब्रह्मा सरस्वती स्त्री पुरुष न हुया कलयुगी मनुष्य ही। सरस्वती हुई कुमारी ऐं ब्रह्मा जे शरीर में जंहिंमें परमात्मा आयो हुनजी खुद जो परिवार हुयो। लेकिन त भगवान जो कम जंहिं सेकेंड थियणो हुयो धरती ते उहो त अची विया। हुननि थोड़ी ॾिठो कि हिन जा ॿार बालक अथसि या ये कुमारी आहे, ईअं न। उहो त हुनजो समय थी वियो, मूंखे त हाणे नई वञिणो आहे धरती ते, नई सृष्टि जी स्थापना करण। हू त ब्रह्मा जे तन में अची करे ज्ञान ॾियण शुरू करे छॾियईं। ज्ञान जो सागर आहे न परमात्मा, त इनजी मुख सां, ब्रह्मा जे मुख सां ज्ञान ॾियण शुरू करे छॾियईं। त ब्रह्मा सरस्वती जी आत्मा हिन ज्ञान खे सुठी तरह सम्झी करे पूरी दुनिया ताईं हुननि पहुचायो। ॾियण वारो परमात्मा हुयो, लेकिन हिकु थींदो आहे न भई परमात्मा परम धाम मां अचे थो, हुनखे सृष्टि जे बारे में कोई समझ कोन अथसि। उनखे त इहो पतो अथसि कि तव्हां सभु आत्मा आहियो, मां परमात्मा आहियां ऐं इहो सृष्टि जो चक्कर ईअं घुमे थो। हाणे हिन सृष्टि ते नर्क खां स्वर्ग जी स्थापना थियण वारी आहे। कीअं थियण वारी आहे पूरो ज्ञान पाण खे ॿुधाइण लॻी वेंदा आहिनि। त ब्रह्मा सरस्वती जी हुन ज्ञान खे सम्झी करे पूरी दुनिया जी आत्माउनि जे साम्हूं रखे पई। अच्छा। त पहिरीं सम्झण वारी ब्रह्मा सरस्वती हुई आहे न मनुष्य तन में। अच्छा। त हिन करे ई चईंदा आहिनि कि ब्रह्मा सरस्वती जे द्वारा ई मनुष्य सृष्टि जी उत्पत्ति थी। छो जी हिक तरीक़े सां इहो ज्ञान आहे नई दुनिया जे लाइ। त पहिरें नई दुनिया में अचण वारा केरु आहिनि? ब्रह्मा सरस्वती जी आत्मा। जेको इहो ज्ञान नंबरवार सम्झंदा वेंदा, पंहिंजे जीवन में धारण कंदा वेंदा, उन अनुसार ई नई दुनिया में माण्हू ईंदा। भल कोई आख़िरी में भी इहो ज्ञान ॿुधे, लेकिन उहो अगरि पहिरें वारनि खां ज्यादा सम्झी वियो
जी। त उहो पहिरियों अची वेंदो। अच्छा। त इहा आहे त चईंदी न दुनिया जा जगत माता जगत पिता ब्रह्मा सरस्वती खे छो चईंदा आहिनि? भई हर धर्म में चईंदा आहिनि, भई कोई धर्म में चईंदा आहिनि एडम और ईव, कोई अलॻि अलॻि तरीक़े सां चईंदा आहिनि भई हीअ सृष्टि पुरुष और स्त्री का शुरू थी। त ब्रह्मा सरस्वती खे अलॻि अलॻि नाम सां हर धर्म वाला यादि कंदा आहिनि, एडम और बीबी और ऐसे ईअं बि चईंदा आहिनि। त इहो हिन कारण आहे कि परमात्मा जेको नई दुनिया जो ज्ञान पियो ॾे त पहिरीं आत्मा खे सम्झण वारी उहो ई हुयूं ऐं हुननि ई पूरी दुनिया खे आत्माउनि खे ज्ञान सम्झाई। इन करे दुनिया जो जगत माता जगत पिता केरु आहे? ब्रह्मा सरस्वती। लेकिन उहे स्त्री पुरुष न आहिनि। अच्छा। केरु आहिनि? उहो आत्मायूं आहिनि जंहिं भॻवान जे ज्ञान खे सम्झो। ऐं ब्रह्मा खे सरस्वती खे ब्रह्मा जी बेटी बि छो चईंदा आहिनि? कई जगह चईंदा आहिनि ब्रह्मा जी बेटी सरस्वती ऐं कई जगह स्त्री पुरुष लॻाए छॾींदा आहिनि। लेकिन ब्रह्मा जी सरस्वती बेटी मुख वंशावली हुई, कुख वंशावली न हुई। छो जी परमात्मा जे पाण पहिरियों चयोसीं न परमात्मा ब्रह्मा तन में आयो त परमात्मा चयईंसि कि तूं हाणे मुंहिंजी स्त्री आहे, मां तव्हांजो पुरुष आहियां। त शिव बाबा ब्रह्मा द्वारा जॾहिं ज्ञान ॿुधाए पियो, जंहिंखे बि ॿुधाए पियो जेको सम्झे पियो उहो हिक तरीक़े सां उहो एडॉप्ट पियो थी वञे। अच्छा। जीअं न कोई अनाथ ॿार हुजे हुनखे ॿिया माउ पीउ वञी चवनिसि कि हाणे तूं असांजो आहे ऐं ॿार बि सम्झे कि हा भई मुंहिंजो माउ पीउ आहे त चईंदा न हिनखे एडॉप्ट कई। त उहो ई परमात्मा ब्रह्मा तन द्वारा असांखे चए पियो भई मां तव्हांजो पीउ आहियां, तव्हां आत्मा आहियो। त जेकी आत्मा ई सम्झी पियो वञे हिन जो मतिलबु असांखे परमात्मा ब्रह्मा मुक्त वारा एडॉप्ट कई। सरस्वती जो एॾो छो गायन आहे? छो जी पहिरियों बाक़ी आत्मायूं बि ॿुधनि पियूं, लेकिन पहिरीं निश्चय सां पक्के निश्चय सां के चयो कि तव्हां मुंहिंजा माता पिता आहियो? सरस्वती जी आत्मा। त हिन करे पहिरीं पक्की, हुन खां पहिरियों बि ॾाढनि ॼणनि ज्ञान ॿुधो हुयो सरस्वती जी आत्मा खां पहिरियों, लेकिन हिकु चए न पक्की कि हा परमात्मा चई इहो हीअं ई थींदो त सरस्वती जी आत्मा चए पई हा इहो ईअं ई थींदो। भई मुंहिंजे पीउ चई हा इहो ईअं ई थींदो। त एतिरो पक्को निश्चय सां सरस्वती जी आत्मा निश्चय कई, हिन करे सरस्वती जो एतिरो गायन आहे। अच्छा। ठीकु आहे। हिन करे सरस्वती खे ज्ञान जी देवी चईंदा आहिनि। हा, ज्ञान जी देवी चईंदा आहिनि। भई सोचो परमात्मा जो ज्ञान ॿुधी करे सम्झी करे केॾी ऊंची हस्ती आहे न जी। ऐं हुनजो ज्ञान हिकु हिकु शब्द सम्झी करे पाण खे आसान तरीक़े सां एक्सप्लेन करे त उहो त ज्ञान जी देवी थी वई न जी। ठीकु आहे। जी जी। हाँ, थैंक यू।